ही आहे सिंध प्रोग्राम में पंहिंजे ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था। आऊं आहियां अवां जो मेज़बान किशोर कुमार। जीअं त नाज़रीन बहार जी मुद आहे, हिन बहार जी मुद में गिम्स जहिड़े इदारे में सिंध सुञाण संगत पारां जेको आहे हिते गुलनि जी नुमाइश सां गॾु हिते साइंसी मेलो ऐं तालीमी मेलो बि लॻायो वियो आहे। हिन साइंसी तालीमी मेले में तव्हांखे जेको आहे हिते खोड़ सातरा ॿारनि पारां जेको आहे हिते ख़ूबसूरत स्टॉल बि लॻाया विया आहिनि, साइंसी स्टॉल बि लॻाया विया आहिनि ऐं किताबनि जा बि स्टॉल हिते लॻल आहिनि ऐं उन सां गॾोगॾु हिते मुख़्तलिफ़ जेके हुनरमंद जेके हिते पेंटर्स आहिनि उन्हनि पारां जेको आहे हिते चित्रकार बि मौजूदु आहिनि, उन्हनि पारां बि जेको आहे हिते मुख़्तलिफ़ सीनरीज़ पिणु जेको आहे हिते उहे ॾेखारे पियूं वञनि। अचो त हिते मौजूदु जेके हिन तालीमी मेले में मौजूदु हिते जेके शागिर्द ऐं उन सां गॾु सिंध सुञाण संगत जा जेके अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त अहिड़ा तालीमी मेला लॻाइण सां केतिरो उन्हनि खे फ़ाइदो थींदो ऐं असांजी सिंध में मौजूदु जेको टैलेंट आहे हुनखे अञा जेको आहे अहिड़नि जेके तालीमी मेलनि जी केतिरी ज़रूरत आहे। हाणे हलूं था असां हिते उस्तादनि ऐं शागिर्दनि खां ऐं सिंध सुञाण संगत जा जेके अॻवान ऐं कारकुन आहिनि उन्हनि पारां जेको ही पंहिंजी मदद पाण त जेको आहे डॉक्टर रहीम बख़्श भट्टी जे ताउन सां ही तालीमी ऐं गुलनि जी नुमाइश ऐं ॿिया जेके साइंसी हिते स्टॉल लॻाया विया आहिनि उन्हनि सां केतिरो उनखे फ़ाइदो थींदो। जी असां पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदे असां सां इन वक़्तु जेको आहे डान पब्लिक स्कूल जी टीचर मोना परवीन शेख मौजूदु आहिनि। हिन गुलनि जी नुमाइश में उन्हनि हिते छा ॾिठो आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन तालीमी सेमिनार ऐं साइंसी मेले सां गॾु हिते जेकी गुलनि जी नुमाइश पिणु कई वई आहे उनखे हू कीअं पिया ॾिसनि। जी ॿुधाइजो कीअं पिया ॾिसो तव्हां। जी हिते जेको आहे ग्रीनरी लॻी पई आहे, जाते काथे ख़ूबसूरत रंगारंग गुल लॻा पिया आहिनि, ॾिसी करे ॾाढो तमामु घणो मज़ो पियो अचे ऐं ॿार अट्रैक्ट पिया थियनि न हिननि ॾे। हीअ जेकी आहे ख़ूबसूरती आहे असांजी, ख़ासि करे असांजी सिंध जी जेकी ख़ूबसूरती आहे उहा हिननि बूटनि सां ई शो थींदी आहे। ऐं गिम्स जेको आहे ज़बरदस्त स्टॉल लॻाए करे गुलनि जा ॿारनि खे माइल कयो आहे, अट्रैक्ट कयो आहे न पाण ॾे। त असांखे जेको आहे बूटा पोखणु खपनि, असांखे डिफोरेस्टेशन न करणु खपे। डिफोरेस्टेशन सां थींदो छा आहे त असांजे माहौल जी जेकी पॉल्यूशन आहे उहा वधी वेंदी आहे। त असां पाण माहौल खे डिफोरेस्ट करे माहौल खे पाण पॉल्यूटेड था बणायूं न पिया, गदिलो था बणायूं पिया। त असांखे बूटा पोखणु खपनि जंहिंजी वजह सां ज़हरीलियूं गैसियूं जेके आहिनि बूटा जीअं कार्बन डाइऑक्साइड उनखे जज़ब कंदा त असांजो माहौल पॉल्यूटेड थियण खां बची वेंदो। इन जे करे ही ख़ूबसूरती बि आहे उन सां गॾोगॾु असांखे माहौल पॉल्यूटेड करण खां बचाइनि बि था। फ्लावर्स अहिड़ा आहिनि जेके हर कोई अचे थो त पहिरियां अट्रैक्शन फ्लावर्स थी थिए, उन खां बाद में साइंस एक्ज़िबिशन जेको इहो प्रोग्राम थियो आहे असांजो हिते पर पर्सन हर कंहिंखे हिकु प्लांट लॻाइणु खपे त जीअं असांजो एनवायरनमेंट बहितर थिए। ऐं तव्हांखे ख़बर आहे त गिम्स असांजे गंबर जी वॾी शान आहे ऐं उन में जेका वधीक ख़ूबसूरत जो हॉस्पिटल त उन खां वधीक छा थो थी सघे। नाज़रीन असां सां गॾु हिन पाकिस्तान हिन सिंध जी सुञाण जंहिं जेका ही ख़ूबसूरत गिम्स इदारो ठाहियो आहे, गिम्स सरबराह डॉक्टर रहीम बख़्श भट्टी मौजूदु आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त अॼु ही गिम्स जहिड़े इदारे में ही ख़ूबसूरत जेको आहे गुलनि जी नुमाइश बि कई वई आहे ऐं उन सां गॾोगॾु ही सकाफ़ती तालीमी मेलो पिणु लॻायो वियो आहे। साईं कीअं पिया ॾिसनि त ही जेके हितां जा सरकारी ऐं प्राइवेट स्कूल जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि पारां भरपूर नमूने शिरकत भी कई है, साइंसी मॉडल्स भी तैयार करे ॾेखारिया आहिनि। साईं कीअं पिया ॾिसो हिनखे तव्हां। तमामु बहितरीन। मां जॾहिं सुबुह पहुतुसि मूंखे हक़ीक़त में मां पहिरियों दफ़ो सिंध में पंहिंजे गंबट में अहिड़ी नुमाइश ॾिसां पियो जंहिंमें गुल बि हुजनि, बुकनि जी नुमाइश हुजे, उन पंहिंजा जेके हुजा तजुर्बा उन ॿारनि ॾेखारिया करे स्कूलनि, त हीअ वॾी ॻाल्हि हुई। ऐं मां इहो ई चाहियो पिए त असांजा जेके तुंहिंजा स्कूल सिंध में एक्टिव पार्ट अदा कनि ऐं जीअं असांजो बि एजुकेशन कॉलेज आहे, इंस्टीट्यूट आहे, उहो बि उन में पार्ट अदा करे। त असांखे जेके हिन अरेंजमेंट कयो आहे, जिन बि ठाहियो आहे उन कयो आहे, उनखे शाबस आहे, उहो मुबारकबाद जा लाइक़ु आहिनि। ऐं ॾिसो सिहत सां गॾु इहे दिमाग़ी इंटरटेनमेंट्स प्लस एनवायरमेंट इहे सभु गॾु हूंदियूं आहिनि। इलाज पंहिंजी जॻह ते यानी 50% जेको इलाजु आहे इहो आहे त एनवायरमेंट सुठी हुजणु घुरिजे, गुलकारी हुजणु घुरिजे, वण हुजणु घुरिजनि, सावक सब्ज़ इलाइक़ा हुजणु घुरिजनि, त उन माण्हू खे सुकून ईंदो आहे ऐं सुकून सां ई पोइ बीमारियूं बि घटि थींदियूं आहिनि। तंहिं करे हीअ एक्टिविटीज़ हुजनि प्लस जेका पढ़ाई बि आहे न, एजुकेशन आहे, उहो ॿारनि जो इंट्रस्ट वधंदो आहे ऐं उनखे इहे ख़बर पवंदी आहे। सभु स्कूल जा शागिर्द आया हिते, जो रानीपुर खां, खोड़नि खां या ॿियनि स्कूलनि खां हिते आया, उहो ॾाढो इंजॉय कयो। मां ॾिसां पियो हिनखे त ॾाढो ख़ुशि आहे ॿार बि। ऐं इहे एक्टिविटीज़ थींदियूं रहनि
ऐं असांजो शहर हाणे तमामु अॻिते वधी रहियो आहे ऐं उन में असां सभिनी खे अॻिते अचणु घुरिजे। अॼु ॿियो मूंखे जेको ख़ासि थियो त जेके असांजा गवर्नमेंट स्कूल्स हुया, जेके स्कूल असांजा गवर्नमेंट वारा जंहिंमें चऊं त पढ़ाई कोन थी थिए पई, उन एक्टिव पार्ट अदा करण में ऐं उहे मोटिवेट थींदा त असां बि प्राइवेट स्कूल जेके कनि था असां बि उहे ई असां ठाहियूं कयूं, उन प्रैक्टिकल आहिनि उहे जेके उन तालीमी आहिनि वधीक अहमियतूं उनखे ॾिसनि ॿियनि सां गॾिजी। ऐं तंहिं करे मां ॾाढो ख़ुशि आहियां ऐं इन जिन बि हिते कयो आहे अरेंजमेंट उहे मुबारकबाद आहिनि ऐं उनजी वॾी सुठी कोशिशि हुई ऐं अॻिते बि कंदा रहंदा इंशाअल्लाह ऐं असांखे बि अलाह हिमत थींदो त अॻिते वधंदा रहूं। जी त नाज़रीन असां पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदे हार्टिकल्चर जा हिते जेके ऑफिसर आहिनि जंहिं हिन ख़ूबसूरत जेको आहे हिन गुलदस्तो खणी चइजे जेके बाग़ हिते सजायो आहे ऐं नुमाइश जो जेके हक़दार आहिनि जंहिंखे क्रेडिट ॾियणु खपे रहीम बख़्श सोलंकी साहब हिते मौजूदु आहिनि जंहिंजी ही महिनत आहे जंहिं ख़ूबसूरत गुलनि सां हिन गिम्स इदारे खे संवारियो आहे। अचो त हुन सां पुछंदासीं त उनखे केतिरी महिनत लॻी ऐं हिन तालीमी ऐं साइंसी मेले सां गॾु ही जॾहिं गुलनि जी नुमाइश थी आहे ऐं साईं खे बहितरीनु जेको कारकर्दगी ते सर्टिफिकेट बि मिलियो आहे। जी रहीम बख़्श सोलंकी साहब ॿुधाइजो त तव्हां केतिरी महिनत जेको आहे लॻी आहे ऐं तव्हां कीअं महसूसु कंदा आहियो हिन मुद्दे में कहिड़े क़िस्म जा गुल जेको आहे? हिन वक़्तु असां वटि 60 क़िस्म जा गुल लॻल आहिनि जेके विंटर सीज़न मौसम बहार, इन में समर सीज़न बि आहे विंटर सीज़न बि आहे जेका मौसम बहार हिन वक़्तु तव्हांजे साम्हूं आहिनि। जीअं त मां हिते आयो आहियां 2014 में एंड थियो आहे, हिन खां असां हे कमु असां ज़ीरो खां शुरू कयो आहे। तक़रीबन हिन फील्ड में मूंखे 73 खां कमु कयो आहे, मुल्क में मुल्क खां ॿाहिरि बि, अबूधाबी में बि कमु कयो आहे, फौजी फाउंडेशन में पाण रिटायर थिया आहियूं, वरी हिते अची इन थिया आहियूं। इहा जेका कारकिर्दगी आहे 2014 खां वठी तव्हांजे साम्हूं आहे, जेको कुझु आहे सभु कुझु त तव्हां ॾिसी सघो था। बहितर मौक़ो कॾहिं हूंदो आहे गुल? बहितर मौक़ो इहो ई आहे हाणे जेको हिन वक़्तु गुलनि जो असां सेप्टेंबर में हिन खे 9 महीने असां सीडलिंग कंदा आहियूं, तंहिं वक़्त में पोइ वरी ईंदा आहियूं जनवरी या फरवरी जे फर्स्ट वीक में पोइ असां हिन खे शुरू कंदा आहियूं। पोइ जेका बि आहे लैंडस्केपिंग कंदा आहियूं, शुरूआति कई आहे, जेका तव्हांजे गुल आहिनि हिन वक़्तु फ्लावर तव्हांजे साम्हूं आहिनि उनखे सजायो आहे असां बहितरीनु तरीक़े सां लैंडस्केप करे ज़िगज़ैग टाइप ते अहिड़े नमूने सां असां एग्ज़िबिशन कंदा रहंदा आहियूं। माशाअल्लाह अल्लाह जो शुक्र आहे, मां आहियां या मुंहिंजी औलाद आहे, कॾहिं एग्ज़िबिशन में असां हारायो न आहे, इनाम वठी निकिता आहियूं हथु मथे करे, जाते बि कमु कयो आहे, पंहिंजी दिलि लॻाए, हीअ नौकिरी न आहे, हिन सां अशकू कयो आहे असां। नालो बि सेम आहे, जॾहिं मां हिते आयुमि त साहब मूंखां इंटरव्यू वरितो त नालो त तुंहिंजो रहीम बख़्श आहे पर जज़्बो अथई, मूंखे ॾिसूं मूंखे तव्हां आज़मायो मतां तव्हांखे वधीक जज़्बो हुजे मूंखे। इहो जेको बि कयो आहे मां, हीअ पेटूनिया आहे जेका बि आहे न 27 कलरनि में पेटूनिया आहे, इन में वर्बीनिया आहे, इंटेनम आहे, पेंज़ी आहे, इहे जेके नाला आहिनि तक़रीबन सननेरी आहे, इहे गुलनि जा नाला आहिनि। जीअं त नाज़रीन रहीम बख़्श सोलंकी जंहिं हिन ख़ूबसूरत बाग़ खणी चइजे गुलनि जे बाग़ खे हिन गिम्स जी ख़ूबसूरती बणाई आहे ऐं हिन खे संवारियो आहे। हिन पारां जेको हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे, तव्हां जेको आहे ॿूटनि सां गुलनि सां प्यारु कयो, इन्हनि सां ई ज़िंदगी आहे। हाणे नाज़रीन वठूं था शॉर्ट ब्रेक। साइंसी मेले में मेडिकल जी स्टूडेंट हिते मौजूदु आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेको हिते साइंसी ऐं तालीमी मेलो लॻो आहे उन में किताबनि जा स्टॉल बि लॻा आहिनि ऐं गुलनि जा बि हिते जेको आहे सो मुख़्तलिफ़ नुमाइशूं कयूं आहिनि, उन्हनि जे बाबति छा चवणु आहे? जी अस्सलाम वालेकुम। ही फर्स्ट ऑफ ऑल मैं लाइक थैंकफुल आहियां असांजे डायरेक्टर डॉक्टर रहीम बख़्श भट्टी सां जिन इहो इवेंट कराइण जी इजाज़त ॾिनी आहे। इहो इलाही प्लेजर आहे असांजे लाइ हीअ अटेंड करणु, छाजे करे हीअ असांखे हिकिड़ी क्रिएटिविटी था ॾेखारनि त स्टूडेंट्स में कहिड़ी क्रिएटिविटी आहे, उहे छा था करे सघनि ऐं हिते डिफरेंट क़िस्म जूं शयूं आहिनि। असां हीअं ॾिसंदासीं त आर्ट आहे, उनखां अलावा आर्ट में एंशियंट चीज़ुनि खां वठी करे हाणे मॉडर्न जदीद जेके आहिनि न सामान उन्हनि ताईं आहे, त डिफरेंट मशीन्स कहिड़ियूं आहिनि ऐं
पोएं ज़माने खां वठी हाणे ताईं जेको बि अपडेट थी चुकी आहे उन जे बारे में त ॿुधायो वञे। उन खां अलावा हिते बुक्स जो स्टॉल्स लॻो आहे त असां उनखे प्रॉपर तरीक़े सां असांखे बुक्स जी नॉलेज हिन दौर में घटि थी वई आहे ऐं मोस्टली जेके माण्हू आहिनि उहे बुक्स वठणु न पसंदि कंदा आहिनि बल्कि बुक तां पढ़णु पसंदि कंदा आहिनि, जंहिंजी वजह सां असांजे आईसाइट ते काफ़ी इफेक्ट पवंदो आहे। त मुंहिंजे हिसाब सां असांखे बुक्स जो इलाही यूज़ करणु घुरिजे ऐं अहिड़े क़िस्म जी एक्टिविटीज़ थियणु घुरिजनि त जीअं स्टूडेंट्स जो पोटेंशियल शो थिए ऐं उनजी क्रिएटिविटी शो थिए। त आई एम वेरी थैंकफुल टू ऑल ऑफ दीज हु हैड गिव अस दिस आइडिया फॉर परफॉर्मिंग दिस प्लेटफॉर्म एंड थैंक यू सो मच एवरीवन। तो बुक्स के बेनिफिट्स देखिए, सबसे पहली बात हम मोबाइल में भी यही बुक्स पढ़ सकते हैं, सब चीज़ें, लेकिन मोबाइल का जब हम यूज़ करते हैं तो इससे मोस्टली हमारी आई साइट वीक्स होती है, आई साइट पे बहुत ज़्यादा इफेक्ट पड़ता है। और उसके अलावा जो है ना हमारा टाइम वहाँ पर ज़्यादा मतलब वेस्ट हो रहा होता है। इस कंपेयर हमारे पास अपनी पर्सनल बुक होती है तो हमारा फोकस ज़्यादा इस पर रहता है, और मोबाइल पे मीन्स हमारा ध्यान कहीं और चला जाता है, हम डिफरेंट चीज़ों पर चल जाते हैं। और मतलब कि मोबाइल के कुछ फ़ायदे भी हैं लेकिन बुक्स ज़्यादा अच्छी है एज़ कंपेयर मोबाइल। वॾे में वॾो नुक़सानु इहो था ॾिसूं त किताबनि ॾांहुं जेको रग़बत हूंदी, जेको ध्यानु नौजवाननि जो हूंदो उहो तमामु घटिजी वियो। कॉलेज जे दौर में मुसनिफ़ ॿुधाईंदा शागिर्द असांजो पसंदीदा मुसनिफ़ हीअ आहे, असांजी अदब में असां हीअ पढ़ंदा आहियूं, असांजो हीअ जेको सो आहे शाइर उहो पसंदीदा। इहा जेका शइ आहे इहा तालीमी मैदान में तमामु घटिजी वई आहे। अॼुकल्ह जा नौजवान जेके उन्हनि खां पुछो थो वञे त बाबा तव्हां अदब जी कहिड़ी सिनफ़ सां तालुक़ था रखो, कहिड़ो शइ वधीक था पढ़ो, त उन्हनि जो को जवाब ई न हूंदो आहे। उहो सिर्फ़ु स्कूल जा जेके सिलेबस जा किताब हूंदा आहिनि उन्हनि ताईं महदूदु हूंदा आहिनि। उन मां वॾी जेको कारण आहे उहो इहो ई आहे त मोबाइल जी जेको सो न डिस्ट्रैक्शन आहे। हाणे ॾिसो असां स्कूल जो सिलेबस त केतिरो बि पढ़ूं लेकिन जेसि ताईं असां अदब नथा पढ़ूं असांजी उहा ज़हनी वुसत नथी पैदा थिए। ऐं हिकु मुकमल जेको शख़्सियत जी जेका तकमील आहे उहा यकीनन अदब पढ़ण सां ई आहे। अहिड़े क़िस्म जा मेला जेके तालीमी इदारनि में लॻाए था वञनि त हिकिड़े क़िस्म जी इहा अट्रैक्शन था पैदा कनि, नौजवान न पाण न खिचाव था कनि त किताबनि सां उहे बि दोस्ती ऐं यारी रखनि। आजकल ना मतलब कि स्टूडेंट्स बहुत ज़्यादा मोबाइल्स यूज़ कर रहे हैं, बुक्स को नहीं पढ़ रहे। बुक्स में बहुत अच्छी नॉलेज ऑथेंटिक होती है बट हम मोबाइल्स यूज़ करते हैं, गूगल वगैरह। इससे हमारे पास क्या होता है फजूल की इंफॉर्मेशन आ जाती है, गलत भी आ जाती है हमारे पास, जैसे विकीपीडिया गलत आ जाती है। बट अगर बुक्स पढ़ेंगे ना तो इससे बहुत ज़्यादा फ़ायदा होगा। जिस तरह हमारे पास आईसाइट वीक होना शुरू हो गई मोबाइल्स यूज़ करके। बट ये है कि बुक्स ज़्यादा प्रेफर की जाएँ ताकि इससे अच्छी सी नॉलेज में हासिल हो। अवां जे इदारे आवाज़ टीवी ऐं अवां जी महिरबानी चवंदुसि, छाकाणि जो तव्हां इन पूरे माहौल खे अॼु इम्पोर्टेंट ॾिनी। असल में सिंध सुजाण संगत असांजी जेका तंज़ीम आहे, असांजी जेको सथ आहे, जेका पंहिंजी मदद पाण जे तहत मुख़्तलिफ़ प्रोग्राम सालनि खां कराए थी पई। असां मुख़्तलिफ़ अदबी ऐं साइंसी प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं, पर हिन भेरे सोचियो थी त कुझु लार्जर स्केल ते, वॾे स्केल ते को प्रोग्राम करे, जंहिंमें हाणे हिते अव्हां ॾिसी सघो था पिया त हिते तव्हांखे सरकारी ऐं गैर सरकारी इदारनि जा ॿार मिलनि था, जंहिंमें असां पहिरीं हिकिड़ी कोशिशि कई थी त हिकिड़ो क्लासिकल तरीक़ेकार आहे पढ़ाईअ जो, त रटाफिकेशन वारो सिस्टम आहे, मार्कनि जे कॾ ॿार भॼनि था पिया। असां चयोसीं त हाणे जिदत अचणु घुरिजे, थोरो मोड ऑफ एजुकेशन चेंज थियणु घुरिजे। सो हिते असां प्रैक्टिकली ॿारनि खां इहे मुख़्तलिफ़ साइंटिफिक प्रोजेक्ट्स ठाराया आहिनि जेके मुख़्तलिफ़ इदारनि जा आहिनि पए। जीअं असांखे ॿारनि खे इन नई शइ जी ख़बर पवणु घुरिजे त हाणे पुराणो दौरु मटिजी वियो आहे, हाणे प्रैक्टिकली शयूं इनोवेशन जो दौरु आहे। इन में मुख़्तलिफ़ इदारनि जे ॿारनि जेका तव्हां ॾिसो था पिया त केतिरा बहितरीनु क़िस्म जा साइंटिफिक मॉडल ठाहिया आहिनि, ऐं जंहिंमें उन्हनि जा पंहिंजा टीचर्स बि आयल आहिनि, उन्हनि जी फैमिलीज़ बि आयल आहिनि, हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो माहौल लॻो पियो आहे। गॾोगॾु तव्हां हिते ॾिसो था पिया त किताबनि जो कॾहिं स्टॉल गंबट में न लॻो। हिते असीं 4-5 मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पब्लिशनि जा दोस्तनि जी महिरबानी जिन ते हिते किताबनि जो स्टॉल लॻाया आहिनि अचे, स्किल्स आहिनि, हुनर्स आहिनि, उहे तव्हां ॾिसो था पिया त मुख़्तलिफ़ क़िस्म जा दोस्त जेके आहिनि सो पेंटिंग्स ठाहिनि था पिया, उहे बि शयूं असांखे मिलनि थियूं पियूं। मकतब अज़ीज़िया खोड़ा जी तरफ़ां असांजो स्टॉल हयो आहे ऐं माशाल्लाह हिते माज़ीअ जी भेट में अॼु तमामु दिलि घणी ख़ुशि थी त केतिरनि सालनि खां बाद में नौजवान हिकु दफ़ो ॿीहर किताबनि तरफ़ माइल थियो आहे ऐं हिन वक़्त में नौजवान किताब खे वधीक पसंदि पियो करे। सुबुह खां वठी हिन मेले में जेके बि दोस्त आया ऐं तमामु सुठी उन्हनि जी पंहिंजी डिमांड हुई किताबनि जी, ऐं किताब सुठे मिक़दार में हर माण्हू वरिता आहिनि हितां। जी असां सां गॾु खोड़ा गर्ल्स हाई स्कूल जी टीचर रिज़वाना मेमून साहिबा हिते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खां पुछंदासीं त हिन जदीद दौरे में जिते मोबाइल जो इस्तेमालु आम थी वियो आहे, किताब माण्हू घटि पिया पढ़नि, हू हिन अमल खे कीअं पिया ॾिसनि त हीउ जेको अॼु स्टॉल हिते लॻायो वियो आहे, हिन स्टॉल में मुख़्तलिफ़ क़िस्म जा किताब बि पिणु जेको आहे हिते डिस्प्ले में रखिया विया आहिनि, त उन्हनि सां उन्हनि खे केतिरो बेनिफिट्स मिलंदो ख़ासि करे स्टूडेंट खे। जी
हिते जेको असां स्टॉल हयो आहे उन में असां ॾिठो इलाही फ़ाइदो आहे ऐं इलाही माण्हू अचे पहिरियों फस्ट स्टॉल ते ॾिसनि था। असां जेके बुक्स खणी आया आहियूं लाइब्रेरी मां खणी आया आहियूं पंहिंजूं, पर एॾो माण्हुनि हिते असांखे चयो त असां ख़रीद कंदासीं ऐं इलाही सुठो शौर आयो आहे। ऐं असांखे ख़बर पई त माण्हू अञा ताईं बुक्स पढ़नि था। मोबाइल जो दौरु आहे पर बुक्स जो बि आहे, इलाही पढ़नि था, इलाही ॾिठो आहे, इलाही शौक़ु आहे। ऐं स्टॉल्स ते बुक्स स्टॉल ते रश बि ॾाढी आहे, इलाही आहे। ऐं इन मां इलाही माण्हुनि खे ऐं असांजे स्टूडेंट खे बि ॾाढी ख़ुशी थी आहे, ॾिसनि था ऐं उन्हनि मां ॾिसी करे उन्हनि खे बि शौक़ु थियो आहे त असां बि बुक्स पढ़ंदासीं। असां सां गॾु मज़र मॉडल स्कूल जा सीनियर तालीमदान सर बख़्त अब्बासी ते मौजूदु आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो हीउ जेको तालीमी ऐं साइंसी ऐं गुलनि जे हवाले सां ही जेको हिते मेलो मुनक़िद कयो वियो आहे सिंध सुञाण पारां, त केतिरो जेको आहे हिते शागिर्दनि खे बेनिफिट थींदो ऐं अहिड़ा इवेंट्स कराइण सां शागिर्दनि जे अंदरि मौजूदु जेको टैलेंट आहे उनखे उजागर करण में केतिरी हथी मिले थी। साईं इन जे बारे में थोरो असांखे ब्रीफ। मां सभ खां पहिरियां त सिंध सुञाण संगत वारनि खे एप्रिशिएट थो कयां जिन गंबड़ जे अंदरि हिकिड़ी हेल्दी इन्वायरमेंट डेवलप करण में पहल कई आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में ही हिकिड़ो सिंध जो नओं तारुफ़ आहे, नई सिंध माना जुड़ी रही आहे। ऐं असां वापसि जेको आहे तालीमी इदारनि ॾांहुं, तालीम ॾांहुं ऐं साइंस ऐं टेक्नोलॉजी जे तरफ़ जेको आहे राग़िब थी रहिया आहियूं। गुलनि जी नुमाइश हुजे या अंदरि जेके मुख़्तलिफ़ सेशन्स थिया आहिनि मुख़्तलिफ़ उनवाननि ते, या किताबी मेलो हुजे, पर इन सभिनी खां वधीक जेकॾहिं मां एप्रिशिएट कयां थो उहा हिन एफर्ट खे कयां थो जो हिते अवां ॾिसो था त हिकिड़ो साइंसी मेलो आहे जंहिंमें माना मुख़्तलिफ़ इदारनि जा ॿार आया आहिनि ऐं उन्हनि हिते मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे प्रोजेक्ट्स माना डेवलप कया आहिनि। ऐं असांजे इदारे मुंहिंजे ख़्याल में हिते सभिनी खां वधि में वधि जेके प्रोजेक्ट्स जेके ॾिना आहिनि उहे लॻभॻि 20 प्रोजेक्ट्स जेके आहिनि उहे असां हिते अॼु एग्ज़िबिट कया आहिनि, जंहिंमें कुझु फिज़िक्स जा आहिनि, कुझु केमिस्ट्री जा आहिनि, कुझु बायोलॉजी जा आहिनि। त हीउ जेको असांजो तरीक़ेकार आहे त हिन सां हिन ॻाल्हि खे हथी मिलंदी त असांखे पंहिंजे तालीमी इदारनि ते थोरो नज़र करणी पवंदी। उहा नज़र इहा करणी पवंदी त असांजे तालीमी इदारनि में जेके लेबोरेटरीज़ तबाह थी वियूं उहे असांखे ॿीहर रिवाइव करणियूं पवंदियूं, बहाल करणियूं पवंदियूं ऐं ॿिया साइंस टीचर्स असांखे अवेलेबल करणा पवंदा। ऐं उन खां अलावा जेको आहे ॿारनि जा कोर्स मुकमिल कराइणा पवंदा, प्रैक्टिकल्स जेके आहिनि उहे वधि में वधि कराइणा पवंदा। हिते जेको अॼु ॿारनि माना प्रूव कयो आहे उहो प्रूव इहो कयो अथऊं त हिननि में तमामु घणो टैलेंट आहे। असां उनखे रुगो मौक़ो ॾिनो आहे त उन मौक़े जे माना हिन अपॉर्चुनिटी खे अहिड़ो मल्हायो आहे जो असां बि ख़ुदि माना हाईली इंस्पायर थिया आहियूं। जेके असांजे प्रोजेक्टनि खे जेके ॾिसण वारा आहिनि उहे बि इलाही मतिलबु उन्हनि जो जेको ध्यानु असांजे प्रोजेक्ट उन्हनि खे अट्रैक्ट था कनि ऐं मतिलबु असांजे स्कूल में असांजे स्कूलनि जो इलाही नालो थो वधे, असांजे स्कूलनि जो शान थो वधे, असांजे स्कूलनि जो मान थो वधे। सो असांखे सभिनी खे इहे सभु प्रोजेक्ट करणु घुरिजनि ऐं इंट्रस्ट वठणु घुरिजे हिन सभिनी प्रोजेक्टनि में। हे प्रोजेक्ट करणु इन वजह सां ज़रूरी आहिनि छो त हिन मुआशरे में नॉलेज वग़ैरह वधंदी आहे। जेके असांजा ॿार एजुकेट थियनि था उन्हनि लाइ इहा शइ ज़रूरी आहे। अगरि इहे प्रोजेक्ट्स वग़ैरह न थींदा त उन्हनि जो कॉन्फिडेंस वग़ैरह आहे उहो इंक्रीज़ न थींदो। अगरि इहे प्रोजेक्ट्स वग़ैरह थींदा त उन्हनि जो कॉन्फिडेंस वग़ैरह इंक्रीज़ थींदो। ऐं ॿी ॻाल्हि जॾहिं इहे प्रोजेक्ट्स वग़ैरह थींदा आहिनि उहे ठाहिण वारे इंजीनियर्स आहिनि, डॉक्टर्स थींदा आहिनि। असां इहो रोबोट ठाहियो आहे, असां मज़र मुस्लिम मॉडल स्कूल गंबट खां आहियूं ऐं असांजो क्लास 8 आहे ऐं असां सभु शागिर्द ॼणनि मिली करे ही रोबोट ठाहियो आहे। असां में काफ़ी सारो टैलेंट आहे। माण्हू इहो सम्झी वेंदा आहिनि त हर कमु बॉइज़ करे सघनि था पर गर्ल्स नथियूं करे सघनि, पर ईअं न आहे। असां सभिनीनि गर्ल्स में ज़्यादा टैलेंट आहे, सभिनीनि मिली करे महिनत सां असां हीउ रोबोट तयारु कयो आहे जेको माण्हुनि खे सर्व करे थो, खाधो वग़ैरह पहुचाए थो। साइंस जो एग्ज़िबिशन रखियलु आहे, हिन में असांजो जेका समर स्कूल में असांजे क्लास में असांजो सीनियर जूनियर्स इलाही पार्टिसिपेट कयो आहे। हाणे असांजे हिते 8 प्रोजेक्ट्स आहिनि त असां हिते मॉडल्स आहिनि जेके असां परफॉर्म करे रहिया आहियूं। हिन सां फ़ाइदो इहो आहे त मतिलबु की असांखे असांजे स्टूडेंट जेको स्किल्स आहे, टैलेंट आहे, हुनजी असांखे ख़बर पवे थी। उहे त असां काफ़ी सारी शयूं पढ़ंदा आहियूं पर हुनखे असां प्रैक्टिकली जॾहिं तौर ते परफॉर्म कंदा आहियूं पोइ असांजी रियल जेका स्किल हूंदी आहे हुन तरफ़ असांखे हुन टाइम ते असांखे नज़र में ईंदी आहे। पोइ त असांखे इलाही फ़ाइदा इहो आहे, असां ॿियनि जो ॾिसी रहिया आहियूं, ॿियनि असांखे ॾिसी रहिया आहिनि, असांखे हुननि मां कुझु मिले थो, हुननि खे असां मां कुझु मिले थो, असां मोटिवेट था थियूं। कुझु क्वेश्चन्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांखे न बि ईंदा आहिनि पोइ असांखे ॿुधाए वेंदा आहिनि, असांजे नॉलेज में इज़ाफ़ो थींदो आहे। हीअ जो असां जेको प्रोजेक्ट ठाहियो आहे उहो लाइफ जे बारे में आहे, यानी ही
लाइट जे ज़रिए डेटा ट्रांसफर कबो आहे ॿी जाइ ते, यानी पहिरियों हूंदो आहे वाईफाई, यानी असां वाईफाई जे ज़रिए कंदा आहियूं। वाईफाई में घणा रेडिएशन आहिनि, हिन लाइट जे ज़रिए असांखे माना को रेडिएशन न आहे मिलंदो, यानी असांखे नुक़सानु न आहे। ॿियो हिन जी स्पीड घणी आहे, लाइट जी तमामु घणी स्पीड आहे वाईफाई खां, इहो हिकु ॿियो फ़ाइदो। टियों फ़ाइदो हीउ अंडर वाटर बि वञी सघे थो, यानी वाईफाई जा सिग्नल वाटर में नथा वञनि, पर लाइट जा सिग्नल जेके आहिनि हुन लाइट में वञनि था। ऐं ॿियो हिनखे को हैक नथो करे सघे, मिसलन असां यानी घर में असां कमरे में वेठा आहियूं त हुनजे ॿाहिरि आरो पार हीअ लाइट न वेंदी आहे, पर रेडिएशन वेंदा आहिनि, उन जे करे असांखे माना को हैक नथो करे सघे। हीअ सिंध प्रोग्राम खे कंटिन्यू कंदे असां सां गॾु हिते हुसैन तबस्सुम जेको आर्टिस्ट आहे, जंहिं पंहिंजे हथ जे हुनर सां कणिक जी तीलियुनि सां मुख़्तलिफ़ क़िस्म जी ख़ूबसूरत तस्वीरूं पिणु तयारु कयूं आहिनि। अचो त हिन खां पुछंदासीं इन्हनि जो छा चवणु आहे। हीउ जेको फ़न तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहो कणिक जी तीलीअ मां तयारु थियल आहे। हीअ जेके बि तस्वीरूं आहिनि इहे कणिक जी तीलीअ मां तयारु थियल आहिनि। ऐं कणिक जी तीलीअ मां सिंध तोड़े पाकिस्तान जे सियासी समाजी मज़हबी अदबी शख़्सियतुनि जा पोर्ट्रेट ठाहिया आहिनि। ऐं काफ़ी जेके आहिनि माण्हू फ़न खे चाहींदड़ जेके आहिनि पंहिंजे प्यारनि लाइ पिणु तोहफ़ा तयारु कराईंदा आहिनि। इन फ़न खे काफ़ी सारी पज़ीराई मिली आहे। ऐं अहिड़ा इवेंट जेके थियनि था उन में काफ़ी अहिड़ा माण्हू अचनि था जेके फ़न जा क़दुरदान आहिनि, ऐं ॾाढी ख़ुशी महसूसु थिए थी जो हिन फ़न जो क़दुरु थिए थो। सभ खां पहिरियां ई त आउं आवाज़ टीवी जो तमामु ॾाढो मशहूरु आहियां, ऐं जिन सिंध सुञाण गंबट जे तरफ़ां जेको हीउ प्रोग्राम रखियो वियो, मूंखे घुमी करे तमामु ॾाढो बहितरीनु बेहद हिकिड़ो असां लुत्फ़ अंदोज़ बि थियासीं। ऐं जंहिंमें हिन में स्कूल जे शागिर्दनि थोरी शागिर्दाणियुनि साइंसी हुनरी ऐं जेके बि शयूं उन्हनि जेके हिते रखियूं मॉडल पेश कया उहे तारीफ़ जे लाइक़ु आहिनि। ऐं उन्हनि इदारनि जे सरवाण जेके हुआ उन्हनि पंहिंजनि टीचर्स जिन शागिर्दनि खे महिनत ऐं मुशक़त करे हीअ जेके मॉडल तयारु करे रखाया उहे ॾिसण वटां हुआ। ऐं ही गंबट जे तारीख़ में ही पहिरियों दफ़ो आहे जो अहिड़ो प्रोग्राम थियो आहे। ऐं असांजे बा हुसैन तबस्सुम जे पारां जेके कणिक जे तीलियुनि सां तस्वीरूं ठाहियूं आहिनि, उन असांजी बि तस्वीर ठाही आहे ऐं असांजे कुझु पीढ़ी प्यारनि जूं बि उन तस्वीरूं ठाहियूं आहिनि। असांखे ॾाढी ख़ुशी थी उन पंहिंजे हुनर खे हिते रखियो ऐं दोस्तनि उन जे हुनर खे ॾिसी करे उनखे लाइक कयो आहे ऐं उनखे एप्रिशिएट कनि था। जीअं त नाज़रीन असां पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदे वठूं था हिकिड़ो शॉर्ट ब्रेक। हीअ आहे सिंध प्रोग्राम खे कंटिन्यू कंदे पंहिंजे ॾिसंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चऊं था। नाज़रीन असां सां गॾु सिंध सुञाण संगत जा जेके सरगर्म कारकुन बि चइजे ऐं अॻवान बि चइजे उहे हिते मौजूदु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ जेको हुनरी सक़ाफ़ती ऐं तालीमी जेको इन्हनि मेलो लॻायो आहे जंहिंमें गुलनि जी नुमाइश पिणु कई वई आहे, छा उन्हनि जो चवणु आहे हिन बारे में। हीउ जेको हिते ख़ूबसूरत हिकिड़ो मेलो लॻायो वियो आहे जंहिंमें सवनि जी तादाद में शागिर्दनि पारां जेको आहे ख़ूबसूरत साइंसी मॉडल बि तयारु कया विया आहिनि। साईं छा चवणु आहे, केतिरो बेनिफिट्स थींदो? रात राबेल पोआया मूं पिरी तो बिना पाया सो त मुमकिन न आहे। असल में त असां हिन घुट ऐं ॿूसट वारे माहौल खे महसूसु कंदे थोरे जो इहो सम्झूं था त हीअ जेके ॿार आहिनि मासूम इहे अॻवान आहिनि, इहे आईंदो आहिनि, इस्तक़बाल आहिनि, मुस्तक़बिल आहिनि। ॿार क़ौमुनि जो मुस्तक़बिल हूंदा आहिनि ऐं उन्हनि ॿारनि खे अहिड़े क़िस्म जूं का मौक़ा नथा ॾिना वञनि, उन जे करे असांजी तालीम जेका आहे पोइ थी वञे। हीअ जेके अहिड़े क़िस्म जा जेके प्रोग्राम आहिनि उहे ॿारनि में उत्साह पैदा कंदा आहिनि ऐं इहे ई ॿार जेके आहिनि उहे मुस्तक़बिल जा अॻवान बणिजणा आहिनि। ऐं असांखे इन्हनि मां उमेदूं आहिनि त इहे असांजो ख़ूबसूरत समाज ॾींदा। उन करे इहो लाज़मी सम्झूं था त इन क़िस्म जूं एंटरटेनमेंट्स, इन क़िस्म जे सरगर्मियूं जेके आहिनि उहे थियणु घुरिजनि जीअं ॿारनि खे ख़बर पवे त असांखे अॻिते छा करिणो आहे। नाज़रीन असां सां गॾु इन वक़्तु जेको आहे दिलि जे शोबे जा माहिर ऐं बहितरीनु जेको आहे हिते कारकर्दगी ॾेखारींदड़ जिम्स जा हिते माहिर ऐं दिलि जे अमराज़ जा बहितरीनु जेको आहे डॉक्टर स्पेशलिस्ट डॉक्टर आशिक़ अली खोसो बि मौजूदु आहिनि ऐं उन सां गॾु डॉक्टर ख़ान बबर ऐं
डॉक्टर मुर्तज़ा खोड़ो भी मौजूदु आहे, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼु जेको हिते साइंसी ऐं तालीमी ऐं गुलनि जी जेकी सेमिनार जे हवाले सां हिते हिकिड़ो मेलो मुनक़िद कयो वियो आहे, उन मेले में जॾहिं जेको आहे साईं वारनि हेल्थ जे हवाले सां जॾहिं हिते लेक्चर बि पिणु ॾिनो आहे, उन जे हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। अहिड़नि प्रोग्रामनि सां जेके शागिर्द ऐं हिन प्रोग्राम में शिरकत कंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे केतिरो फ़ाइदो थींदो। जी साईं, बड़ी महिरबानी। असल में ही जेको मेड़ाक कयो वियो तमामु ज़बरदस्त आहे। इन लिहाज़ खां त हिते जो कनि ख़ासि करके स्कूल जे ॿारनि खे जो कनि त तमामु घणी जो कनि त सुजागी ॾिनी वई आहे ऐं उन्हनि जो टैलेंट बि ज़ाहिर थियो आहे। असां त पंहिंजे शोबे जे बारे में जो कनि त ॻाल्हायोसीं ऐं माण्हुनि खे जो कनि त आगाही ॾिनीसीं। ख़ासि करके दिलि जे बारे में ॿुधायो वियोसीं त भई जो कनि दिलि जे अटैक जे करे काफ़ी माण्हू जेके आहिनि त उहे मरी था वञनि ऐं उन खां अलावा जो कनि त आम जनरल पब्लिक जो कनि अवेयरनेस ॾिनीसीं। पर इन्हनि में ॿारनि जो टैलेंट ॾिसी करे ऐं हीअ जेको साइंसी जेको आहे त हिकिड़ो मेड़ाक ॾिसी करे हैरत थिए थी त कीअं ॿार जेके आहिनि त उहे तरीक़े सां जो कनि त उन्हनि वटि रिसर्च माइंड आहे, इनोवेशन माइंड आहे ऐं अॻिते वधण जी जो कनि ख़ासि करके असां सिंधियुनि में जो कनि त उहा सुजागी आहे। हिन खे जेकॾहिं ॾिसूं असां त माना किताबनि में पढ़ियो पंहिंजे मेडिकल लैंग्वेज जेका एजुकेशन आहे उन में बि इहा शइ असां सिर्फ़ु पढ़ी थी, पर हिते ॿारनि खे उहो माना इन प्रैक्टिस माना डेमॉन्स्ट्रेशन कंदे ॾिठोसीं त इहो त माना हिकिड़े साइंस जो जेको असांजे हिन ॿारनि में जेको शौक़ु आहे इहो त अञा अॻिते वेंदो। हीअ त नंढे पैमाने ते ॿारनि खे बिना सहूलियत जे पंहिंजे वस आर जेको बि उन्हनि कयो आहे बाक़ाइदे हिननि साइंसी तौर ते जीअं सम्झो त असां पोटेशियम आहे, सोडियम आहे, कीअं कमु थो करे, किथां थो अचे, त इहो सिर्फ़ु असां किताबनि में पढ़ियो आहे। रोज़ु असांजी ज़बान ते इहे लफ़्ज़ हूंदा आहिनि, पर अॼु ॾिसी करे इहो ॾाढो तजुब लॻो त हिननि ॿारनि असांखे छा मां छा सेखारे छॾियो आहे। त ॿारनि जी इहा महिनत जेका आहे इहा अॻिते वेंदी। महदूद वसाइलनि में हिननि पंहिंजे कयो आहे, पर जेकॾहिं सरकार बि हिन में हिननि जी मदद करे त घणो कुझु थी सघे। सही तमामु ॿारनि में तमामु वॾो जोशो ख़रोश थींदो। ॿारनि प्रोजेक्ट्स आंदा आहिनि ऐं ॾाढा नवां प्रोजेक्ट आंदा अथऊं। हाणे इन्हनि ॿारनि में जेका साइंसी सोचान उहा पैदा थींदी, टेक्नोलॉजी तरफ़ रुझान वधंदो ऐं उनखां अलावा पंहिंजो हिक ॿिए सां मिलंदा, हिक ॿिए सां आइडियाज़ शेयर कंदा, ॿियूं जेके वरी प्रेज़ेंटेशन थियूं उन मां ॿार सिखंदा। सो ॾाढो ज़रूरी आहे हिन क़िस्म जूं सरगर्मियूं करण जूं ऐं हीअ सरगर्मियूं हक़ीक़त में त हुकूमत खे करणु खपनि, तालीमी इदारे खे करणु खपनि। हीअ सोशल एक्टिविस्ट कनि था, पर हिननि खां वधीक वॾे पैमाने ते करणु खपनि ऐं उन में वॾियूं सहूलियतूं हुजणु खपनि। जीअं त नाज़रीन असां सां गॾु सिंध सुञाण संगत जा जेके अॻवान बि चइजे ऐं कारकुन बि चइजे ऐं संदसि जेको आहे इन साइंसी मेले ऐं गुलनि जी नुमाइश जा ही जेके ऑर्गेनाइज़र आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां हिन वक़्तु जेको आहे शाह शेख साहब ऐं प्रोफेसर इल्ताफ़ भट्टी मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि पारां जेको आहे हीउ हिकिड़ो ख़ूबसूरत जेको आहे हिते साइंसी हुनरी ऐं गुलनि जी नुमाइश जे हवाले सां किताब बि जंहिंमें मौजूदु हुया, इहो मेलो पिणु जेको आहे हिते लॻायो आहे, जंहिंमें जेको आहे सभई जेको आहे शागिर्दनि जे वालदेन पारां जेको आहे भरपूर नमूने शिरकत कई वई आहे। हिन बारे में जेको उन्हनि जो छा चवणु आहे, अहिड़ा प्रोग्राम कराइण सां केतिरो जेको आहे शागिर्दनि खे फ़ाइदो थींदो। जी साईं, केतिरो फ़ाइदो थींदो? शाह शेख साहब। साईं, इन असांजे अॼोके हिन तालीमी साइंसी हुनरी ऐं गुलनि जे नुमाइश मां एॾो वॾो फ़ाइदो थींदो, इन जो फ़ैसिलो तारीख़ कंदी। सभु जॾहिं बि कंहिं ख़ासि प्रोग्राम जे लाइ कंहिंखे सॾियो वेंदो आहे त उन्हनि जा वालदेन या शागिर्द या उस्ताद अचण खां लाराईंदा आहिनि ऐं हिते असांखे सिफ़ारिशूं कयूं वयूं त असांखे हिन प्रोग्राम में शामिलु कयो। तव्हां ॾिठो त शागिर्दाणियुनि न्याणियुनि ऐं शागिर्दनि वॾे तइदाद में शिरकत कई ऐं उन में हिसो वरितो, साइंसी मॉडल ठाहिया ऐं हुनरी जेके आहिनि माना पंहिंजी कारकर्दगी ज़ाहिर कई ऐं पंहिंजे इदारनि में हिकिड़ो पैगाम खणी विया आहिनि त असां तव्हांजे ई पैगाम खे वधाईंदासीं ऐं असांजो पैगाम आहे बहितरीन तालीम, सेहतमंद समाज ऐं तरक़ी। कुझु अरसे खां वठी केतिरनि सालनि खां वठी सिंध सुञाण संगत जे प्लेटफॉर्म तां हिन शहर में इल्मी अदबी सरगर्मियूं कराईंदा रहिया आहियूं, प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कंदा रहिया आहियूं ऐं इहो असांजो हिकिड़ो जेको आहे सिलसिलो पुराणो हलंदड़ हुयो। पर असां चयो त का अहिड़ी शइ हुजे जेका नई ॻाल्हि हुजे हिते हिन असांजे शहर जे लाइ। पोइ उन में असांजे साथियुनि वेही गॾिजी करे कुझु ॾींहं अॻु में इहो सोचियो त असां हिन क़िस्म जो हिकिड़ो मेलो करायूं जेको समाजी, सियासी, तालीमी ऐं हुनरी ऐं उनखे खोड़ सारा पहलू जेको
जेको आहे उहो कवर करे। पोइ असां इहो बहितर सम्झोसीं त असांजे जॾहिं हिन इलाइक़े में जेको सॼे सिंध छा, सॼे पाकिस्तान छा, सॼे बैन अल-अक़वामी तौर ते सुञातो वेंदड़ इदारो गिम्स मेडिकल कॉलेज ऐं गिम्स इंस्टीट्यूट असां वटि मौजूदु आहे। असां उन में इहो प्रोग्राम कयूं ऐं उन में असां पोइ डॉक्टर भट्टी साहब सां जेका सलाह कई ऐं उन्हनि असांखे कंसेंट ॾिनो ऐं पोइ असां हिते जेको आहे इहो इवेंट मुनक़िद कयो। इन में असांखे को एॾो ख़ासि जेको आहे टाइम न लॻो, छो त असांजो होमवर्क थियल हुयो ऐं पर हिकिड़ी वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त हिते जेका पार्टिसिपेंट्स आया उहे एॾे वॾी तइदाद में हुया जो असांखे संभालणु ॾुखियो थी पियो। सो असां सम्झूं था त इहा असां जेका इवेंट कयो आहे इन जा दूरस्थ नतीजा निकिरंदा। इहो जेको समाज ॾे जेको हिकिड़ो पैगाम वेंदो, ख़ासि करे असांजे यूथ ॾे, त उहो पंहिंजी साइंसी सोच डेवलप कनि, उहो किताबनि सां जेको चाह पैदा कनि। नाज़रीन, हिन मेले में तव्हां मौजूदु जेके शागिर्द, उस्ताद ऐं तालीमदान ऐं उन सां गॾोगॾु जेके सियासी समाजी अॻवान हुया उन्हनि जा बि वीचार ॿुधा। उन्हनि पारां जेको आहे अहिड़ा तालीमी मेला लॻाइण जे हवाले सां हुकूमत सिंध खां इहो पिणु मुतालबो कयो आहे त अहिड़ा प्रोग्राम जेको आहे सरकारी सतह ते बि थियणु खपनि, ताकी जेको आहे नौजवान जेके शागिर्द आहिनि उन्हनि जे अंदरि मौजूदु जेको टैलेंट आहे उनखे बि जेको आहे उजागर करण में सवलाई थिए ऐं नौजवान जे अंदरि जेको मौजूदु टैलेंट आहे उनखे उजागर करण जे हवाले सां बि अहिड़नि प्रोग्रामनि में उन्हनि खे हथी मिले थी। नाज़रीन, पंहिंजी कैमरा टीम सां गॾु किशोर कुमार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।